अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं था सूरत यूनुस अलैहिस्सलाम। हेसिताईं असां पढ़ियूं आहिनि आयतूं 74 या 75। हिन जे पहिरीं शुरू में सूरत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि ज़माने में मके जा माण्हुनि जे मुतलिक़ ॻाल्हि आहे। उन खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जी ॻाल्हि 71, 72, 73 आयत मंझि उता थी थिए। उन खां पोइ 74 नंबर आयत में 74 आयत में सुम बासना मिन बादी रुसलन इला क़ौमिहिम फजाऊहुम बिल बय्यिनात फमा कानू लियुमिनू बिमा कज़्ज़बू बिही मिन क़ब्ल कज़ालिक नतबअ अला क़ुलूबिल मुअतदीन। हाणे इहा आयत नूह अलैहिस्सलाम खां पोइ घणेई ॿिया नबी मोकिलियासीं। उनजो अलाह ताला नाला कोन थो वठे, पर उहे उन्हनि सभिनी कूड़ो कयो पंहिंजे नबियनि खे। उन खां पोइ मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र थो अचे, यानी उहो विच में हिकिड़ी आयत। हाणे उणिवीह आयतूं आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मुतलिक़ हिन सूरत में। पर तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त 136 दफ़ा अलाह ताला क़ुर शरीफ़ में हज़रत मूसा जो नालो वरितो आहे, 136 दफ़ा नाले सां। ऐं 5-6 सूरतूं अहिड़ियूं आहिनि जंहिं मंझि नाले खां सवाइ इशारो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾांहुं आहे त रसूल मोकिलियोसीं। सूरत मुज़म्मिल में, सूरत जासिया में, सूरत दुखान में, फलाण में, मतिलबु अहिड़ियूं 5-6 सूरतूं अहिड़ियूं ॿियूं बि आहिनि। यानी 136 हू ऐं सम्झो त 4-5 ॿियूं बि जेकॾहिं चइजे 140 घटि में घटि 141 सूरतुनि में हज़रत नबी मूसा अलैहिस्सलाम ॾांहुं ज़िक्र आहे। ख़ुशूसन इन करे जो हज़रत मूसा जी ज़िंदगी ॿिनि पहलुनि में टिनि में विराहिजे थी। जहिड़े नमूने सां नबी पाक सल्लल्लाहु मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु जी ज़िंदगी, यानी मके में पैदा थियणु, उते बासत नबी पाक सल्लल्लाहु नबी थियणु, उते जी क़ौम क़बूल न करणु ऐं उतां जी हिजरत करे मदीने में वञणु, उते हिकिड़ी नई सोसाइटी पैदा करणु ऐं उते जी ॻाल्हि। त हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो बि ईअं आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पैदा थिए थो मिस्र में, मिस्र खां पोइ वरी ॿाहिरि निकिरी थो वञे, भॼी थो वञे मदियन में शुएब अलैहिस्सलाम जे इलाइक़े मंझि। ऐं उन खां पोइ हज़रत तूर सीना में हुकुम थो थिए त वञ मोटी मिस्र में ऐं वञी मुक़ाबिलो कर पंहिंजे फ़िरौन सां। फ़िरौन जी संदसि क़ौम खे पैगाम ॿुधा, उहे क़बूल नथा कनि। पोइ वरी मोटी त मिस्र खे छॾे थो, हिजरत या थी छॾे वरी जॾहिं हुन पासे वञे थो त पंहिंजे समुंड आहे या दरिया आहे या जेको बि उहो पार करे जॾहिं हुन पासे वञे थो, हिन पासे फ़िरौन जी क़ौम जेका ग़रक़ थिए थी फ़िरौन सां गॾु, ऐं पाण हुन पासे वञे थो, बयाबान में 40 साल रहनि था। ऐं इहो जेको मैदान आहे सिना जो इलाइक़े मंझि पंहिंजे 40 साल त हाणे 40 साल उहे जेके रसूल पाक जा 23 साल वसत जा आहिनि, उन मां 10 साल मदीने में रहनि था। उन 10 सालनि में जेको रसूल पाक सल्लल्लाहु कन्फ्रंटेशन थिए थी ज़ाहिरनि क़ौमुनि सां बि, पंहिंजी क़ौम सां बि, मतिलबु त जेको ॾे वठि थिए थी, ओड़ी क़िस्म जी ॾे वठि थिए थी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी पंहिंजे बनी इसराइल सां। बनी इसराइल मञण वारो आहे कोन को, इताअत करण वारो कोन्हे को। अल्हम्दुलिल्लाह असांजा असाब सगुरा नबी पाक सल्लल्लाहु जा मञण वारा हुआ ऐं पंहिंजो उन ते दीन ते रहिया। हिन करे दीन अञा ताईं यूं ई क़ाइमु आहे जीअं हज़ूर नबी पाक सल्लल्लाहु ॾिनो। पाण उन में के घटि वधायूं ई हू पंहिंजे अख़लाक जूं ज़ाती, पर क़ुर उहो साॻियो आहे, दीन उहो साॻियो आहे, निमाज़ उहा साॻिए नमूने जी, 5 वक़्त ज़कात उहा साॻी आहे, पंहिंजो हज उहो साॻियो आहे, सभु रोज़ो सौम सलात साॻी आहे। दीन ईमान जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, ईमान इस्लाम छा आहे, ईमान छा आहे, उहा साॻी ॻाल्हि, अहसान छा आहे, ख़ुशू छा आहे, ख़ुदू छा आहे, उहो सभु कंहिंखे ख़बर आहे। ऐं उन ते माण्हू घणा कोशिशि करे रहण जी कोशिशि कनि था, पर ज़ाहिर आहे के पूरा बीहनि था, के नथा बीह सघनि, पर दीन आहे। पर दीन बनी इसराइल जो जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिनो, उहो हाणे प्रैक्टिकली तमामु घटि आहे। यानी माण्हू
जेके प्रैक्टिसिंग यहूदी आहिनि, जेके नबी मूसा अलैहिस्सलाम जे दीन ते आहिनि, अञा बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह, मिनहुमुल मुअमिनून व अक्सरहुमुल फासिकून क़ुर शरीफ़ में अलाह ताला चयो आहे यहूदियुनि जे मुतलिक़। त पोइ मतिलबु त ईअं थी वञो। त हाणे इहो उणिवीह आयतूं जेके हीअ आहिनि, हाणे उन में असीं ख़ासि हर हिकु सूरत में जॾहिं नबी मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र थियो या कंहिं बि नबी जो, त के ख़ासि ॻाल्हि आहे जेका ॿियनि सूरतुनि में न आहे। हाणे हिन में केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हज़रत नबी मूसा अलैहिस्सलाम जे मुतलिक़ आहिनि ऐं उहे वरी ॿिए हंधि किथे कोन्हनि को। जीअं ख़ुशूसन मसइलन हिन में आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला हुकुम थो करे त तूं पंहिंजे क़ौम खे चओ त पंहिंजो मस्जिद पंहिंजी घर में बनाइनि, क़िबलो पंहिंजे घर में बनाइनि ऐं निमाज़ उते पढ़नि। यानी जॾहिं हॉस्टाइल सोसाइटी में, जॾहिं दुश्मन जे मुल्क में माण्हू रहे थो त उते जेको आहे सो ॿाहिरि निमाज़ पढ़बी त पोइ फ़साद थींदो, पंहिंजो हुनखे पसंदि न ईंदी हर्ब वारे माण्हुनि खे, हॉस्टाइल माण्हुनि खे, त उहे पोइ वरी विढ़ंदा, उहे जहिड़ो थींदो खामखा। इन करे घर में पंहिंजो क़िबलो बनायो। त हाणे इहो त 3000-4000 साल अॻु में जी ॻाल्हि आहे जेका हज़रत मूसा खे हुकुम थियो, पर इहो हींअर हिन साल असांखे कमु आयो आहे, जॾहिं ख़ुशूसन ॿियनि हंधि बि कमु थिए आयो, पर मतिलबु त ख़ुशूसन हींअर जॾहिं मस्जिदूं बंदि थी वञनि जिते किथे, असांजे मुल्कनि में, इस्लामी मुल्कनि में, ग़ैर इस्लामी मुल्कनि में मस्जिद में निमाज़ नथे पढ़ीसूं 3-3 महीना 4-4 महीना, विच में असांजे न्यूज़ीलैंड में बि निमाज़ ॿाहिरि वञण जो हुकुम ई न हुयो। त इन करे पोइ घर में ई असां क़िबलो बनायोसीं, घर में ई निमाज़ूं पढ़ियूंसीं, घर में ई ईदूं कयूंसीं। अल्लाह सल्ली अला सही, त घर में पंहिंजो ईद उल फितर कईसूं, घर में हज जी ईद कईसूं, पंहिंजो अहिड़े नमूने सां इहे सभई जुमे जूं निमाज़ूं मस्जिद में कोन वियासीं। त पोइ इहे ॻाल्हियूं ईअं थियूं। त पोइ मतिलबु त असां उहो जेको हुकुम हज़रत मूसा वारो सो असां ते क़ाइमु थियो, मतिलबु लागू थियो। हिन ज़माने में असांखे उहो कमु आयो, जेके असांखे ख़बर न हुजे हा त शरीयत जी ॻाल्हि हुकुम कीअं आहे, त असां पोइ ॿुधायोसीं ॿियनि जन खे ख़बर हुई, जिन खे त ॿियनि खे ॿुधायो त भई हुकुम आहे, हज़रत मूसा ते जेको क़ानून लथो आहे, तौरात लथो आहे, असां ते बि आयो। असां मतिलबु त उहो रद्द न आहे, उहो जेको आहे मिनहुम तौरात छा आहे, हिदायत व नूर, हिदायत बि आहे, नूर बि आहे, ऐं ज़ुल्मात मञा कढी नूर में आणे थो तौरात, ऐं साॻे नमूने सां इंजील उन में बि ज़ारा इन हरफ़ छा चइबो आहे हरफ़ थी वई आहे, विच में ॻड़ियूं विझनि ॻाल्हियूं कढियूं अथनि, एड कयूं अथनि, कढी छॾियूं अथनि, पर त बि के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अञा ताईं बि अञा आहिनि, त उहे असां ते लागू आहिनि ऐं उहे असां मतिलबु उन नमूने सां करे सघूं था। त हाणे उहा ख़ासि उहा हिन में इहा बि ॻाल्हि आहे, पर ॿियूं बि ॻाल्हियूं जेके आहिनि ख़ासि ख़ुशूसन जेका मसइलन मूसा अलैहिस्सलाम टिपी वञे थो, फिरौन जेको ग़र्क़ थियणु लॻे थो, त उन वक़्तु जेको फिरौन चए थो त हाणे आऊं ईमान आणियां थो, त अलाह ताला चए थो हाणे तुंहिंजो आख़िरी वक़्तु ईमान आणणु क़बूलु न आहे असांखे, पर तुंहिंजो असीं बुत बदन जेको आहे सो असीं बचाईंदासूं, जेको सॼी दुनिया पोइ वारा ॾिसंदा, ईअं हिन आयत में आहे। त मतिलबु उहो बि जेको आहे सो सिर्फ़ु हिन सूरत में आहे, कंहिं ॿिए हंधि कोन्हे, इहा ॻाल्हि तौरात में कोन्हे, इहा ॻाल्हि इंजील में कोन्हे, या कंहिं बि ॿिए किताब में, न को हिस्ट्री जे, न को साइंस जे, न को कंहिंजे किताब में, हिन किताब में क़ुर शरीफ़ में आहे, हिन सूरत में आहे, हिन सूरत में, ॿिए कंहिं बि सूरत में न आहे इहा ॻाल्हि, त तुंहिंजो बदन असीं बचाईंदासूं। त हाणे हैरान थी विया भई यूरोप वारा वेस्ट वारा, त पोइ बुखेर जेको आहे पंहिंजो फ्रांस जो, उनखे जॾहिं इहा ख़बर कंहिं ॿुधाई मुस्लमान, त भई हिन जे बुत बतण जी हीउ जेको फिरौन जो खणी आया 1975 में खणी विया पंहिंजो हुनजो जिस्म खे, बदन खे, फ्रांस में हुनखे 21 सल्यूट ॾिना हुअसि, गन सल्यूट, ऐं पंहिंजो हुनखे टो मंझि जेको पेर जो जेको खुड़ी थी, पेर जो जेको आङूठो थींदो आहे, हिन में फंगस लॻी वियोसि हलियो, सो हुनजो इलाज बि कयाऊंसि, ऐं पंहिंजो हुनजो ॿियो बि ॾिठो हूंदो जेको बि साइंटिफिक हुननि रिसर्च कई हूंदी वग़ैरह वग़ैरह, पर हीउ जेको पाण वारो बुखे हुयो, जंहिं लिखियो आहे बाइबल, क़ुर एंड साइंस, ऐं ॿिया बि किताब लिखियो अथसि छा मैन फला छा ॿिया बि किताब आहिनि काफ़ी, ऐं पंहिंजो मूसा अलैहिस्सलाम ते बि किताब आहेसि, त उहो उन किताब पोइ उनखे इस्लाम बि अख़्तियार कयईं, इस्लाम दीन अख़्तियार कयो हिन माण्हूअ, ऐं पंहिंजो किताब पंहिंजो लिखिया अथसि इस्लाम जे फ़ाइदे में। त बहरहाल उहो बि हिन में आहे, पर ॿियूं बि ॻाल्हियूं ॾिसूं पोइ कहिड़ियूं आहिनि। हाणे हिते फरमाए थो त
त औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असीं कोशिशि कंदासूं त उणिवीह आयतूं पढ़ी वठूं। सुम बासना मिन बादिहिम मूसा, यानी इहे जेके नूह अलैहिस्सलाम खां पोइ जेके ॿिया नबी घणेई आया, हज़ारे आया, पर जिन जो ज़िक्र आहे तौरात में, असांखे बि ख़बर आहे जिन जी, त क़ुर में जिन जो ज़िक्र आहे, उन्हनि सभिनी खे छॾे मूसा अलैहिस्सलाम जो हाणे ज़िक्र थो अचे। सुम बासना मिन बादिहिम मूसा व हारून, हारून ॼण मददगार थियो उहो बि मूसा अलैहिस्सलाम जे रिक्वेस्ट ते, रिक्वेस्ट उहा बि क़बूल थी। त इला फिरौन व मलही, मलही माना पेट भरियल, जेके मलह माना भरियल, भरियल माना आसूदा, थुल्हा थंबरा, ऐं जेके अहिड़ा सकमा माण्हू हुजनि, उहे जेके चौधरी हूंदा आहिनि, खाईंदा पीअंदा घणा आहिनि, बुख सां जहिड़ा मरंदा, वरी तकल टुटल हूंदा माण्हू, त मतिलबु त उहे जेके पेट भरियल, उहे जेके मलक, उहे जेके चौधरी, उहे जेके वॾेरा, उहे जेके रईस, उहे जेके पंहिंजो मलिक, उहे जेके मतिलबु जेके बि पाण खे सॾाईंदासीं, न असां वटि को आहे कोन को, अमीर आहियूं असीं, पर मीर आहियूं असीं, टाटपुर आहियूं असीं, कलोरा आहियूं असीं, समा आहियूं असीं, सूमरा आहियूं, अलाए केरु आहियूं, पेट भरियल आहियूं, असांजो ज़िक्र न कजो। त उहे मलह, अलाह ताला उन जो ज़िक्र मलह, मलह माना पेट भरियल, माना भरियल, आसूदा, ख़ुशहाल। ثم بعثنا من بعده موسى وهارون إلى فرعون وملئه بآياتنا فاستكبروا، पोइ हुननि तकबर कयो, हठ कयो, वॾाई कई, न मञूं। فاستكبروا असांजे आयतुनि खे, وكانوا قوما مجرمين, ऐं उहा ई क़ौम मुजरिमनि जी हुई, यानी न मञण वारा मुजरिम, जुर्म करण वारा, ॾोहारी, ॾोहारी इन सेंस में त पाण ॿियनि क़ौमुनि खे, ॿियनि माण्हुनि खे हिकु जहिड़ो न सम्झणु, उन्हनि सां बदअख़लाक़ी करणु, उन सां ज़ुल्म करणु, उन्हनि खे का बि सताइणु, उन्हनि खे एक्सप्लॉइट करणु, उन्हनि जे वर्क कम खे, कार खे, कसब खे, हिनखे उन्हनि जो एवज़ न ॾियणु, उनखे ग़ुलाम करे रखणु। हज़रत मूसा जी क़ौम खे ग़ुलाम करे रखियो हुजऊं। फलम्मा जाअहुमुल हक़, पोइ जॾहिं हक़ु हुननि ते आयो, यानी मूसा अलैहिस्सलाम जॾहिं तूं खणी आयो हक़ु फिरौन वटि, फलम्मा जाअहुमुल हक़ मिन इंदिना, असां वटां, मिन इंदिना असां वटां, क़ालू इन हाज़ा लसिहरुम मुबीन, त फिरौन ऐं संदसि क़ौम चयो त हीउ जेको आहे जादू आहे, हक़ु जेको आहे हुनखे जादू थो लॻे। त हाणे इन खे हिन में जादू जी घणी ॻाल्हि आहे हिन सूरत में, ऐं जादू बातिल आहे। अलाह ताला हिन में अहिड़ियूं आयतूं ॿ टे विधियूं आहिनि, उहे हीअ पढ़िबियूं, इन करे जादू जे ख़िलाफ़ु हीअ सूरत पढ़िबी त जादू जो असरु न थींदो, या मतिलबु त असरु रफ़ा दफ़ा थींदो, त इन करे जो अॻु में अचे थी आयत, ऐं ॿुधाईंसि तव्हांखे। फलम्मा जाअहुमुल हक़ मिन इंदिना, असां वटां हक़ु जॾहिं आयो, क़ालू इन हाज़ा लसिहरुम मुबीन, क़ाल मूसा, मूसा अलैहिस्सलाम चयो, अतक़ूलून लिल हक़ लम्मा जाअकुम, चई ईअं था चओ हक़ जे मुतलिक़, जॾहिं हक़ु तव्हां वटि आयो आहे त चओ था थी जादू आहे। असिहरुन हाज़ा, छा हीउ जादू आहे, यानी हीउ जादू कीअं आहे, कहिड़े माना में जादू आहे। असिहरुन हाज़ा, छा हीउ जादू आहे। वला युफ़्लिहु साहिरून, अलाह ताला चए थो मूसा अलैहिस्सलाम जी ज़बानी त साहिर जादू जेको आहे सो फलाह न पाईंदो, छुटकारो न कंदो, यानी कामयाबु न थींदो, सक्सेसफुल न थींदो। क़ालू, मूसा अलैहिस्सलाम खे चवनि था पंहिंजो फिरौन ऐं संदसि क़ौम, अजितना लितल्फितना, तूं आयो आहीं असां वटि, अजितना, जा माना अचणु, जेतना तूं आयो आहीं असां वटि, लितल्फितना, इन जे लाइ त जीअं असांखे फेराई, इल्तिफ़ात, इल्तिफ़ात कबो, पंहिंजो इल्तिफ़ात करणु माना होॾे निहारणु, या ईअं करे, यानी रुख़ फेराई असांजो, रुख़ हिन पासे आहे, वरी आउं फेराए हिन पासे करियां, त उहो शाइर वरी चवंदा आहिनि त मूं ॾे इल्तिफ़ात कोन कयो मुंहिंजे दोस्त या मुंहिंजे माशूक़ या महबूब, इल्तिफ़ात करणु, अल्तफ़त, अल्फ़त त इहो जेको आहे माना मुंहुं रुख़ करणु या फेराइणु, ॿिए पासे करणु, या साॻे पासे जंहिं ॾांहुं चाहे थो, या उनजे ख़िलाफ़ु, ॿई ॻाल्हि, जीअं हराम जूं ॿई माना आहिनि, हराम माना माना सुठो बि आहे, हराम माना ख़राबु बि आहे।
मस्जिद हराम आहे, माना अहिड़ी मस्जिद हराम अहिड़ी आहे जंहिंमें न वञो माॻे, चए मस्जिद हराम आहे, मुक़दस आहे, तक़दीस वारी आहे, हुरमत वारी आहे। हीअ हराम आहे खाइणु पीअणु फलाणी शइ, सूअर या शराब या फलाणो हराम आहे, माना हीअ अहिड़ी बुछड़ी शइ आहे जो काई बि कोन, त माना हराम में ॿई माना हुआ आहिनि। त अहिड़ी नमूने सां हीअ जेको हिन में ॿई माना हुआ आहिनि। इल्तिफ़ात में इल्तिफ़ात करणु माना हुनजे ख़िलाफ़ु करणु या हुनजे जेका चाहे थो हुन नमूने सां करणु। क़ालू अजिअतना लितल्फ़ितना अम्मा वजदना अलैहि आबाना, जिन ॻाल्हियुनि ते असांजे अबे ॾाॾे खे ॾिठो आहे बुत परस्तई, बादशाहनि जी पूॼा कंदा या माण्हुनि जी पूॼा कंदा आहे, उन खां तूं असांखे फेराई, इन जे लाइ तूं आयो आहीं असां वटि। क़ालू अजिअतना लितल्फ़ितना अम्मा वजदना अलैहि आबाना वतकून लकुमल किब्रियाउ फिल अर्दि, ऐं तूं भाई वॾो थी, यानी आउं बादशाह, फिरौन चए थो आउं बादशाह त आउं आहियां, ट्रम्प चए थो बादशाह त आउं आहियां, पर हीअ वरी ॿिया चवंदा त असीं थींदासीं बादशाह। हाणे बादशाहनि खे लाहे छॾियो, अॼु कुदरत फेरो खाधो आहे, कल्ह टियों ॾींहं खां वठी, अॼु पंहिंजो 6 तारीख़ जनवरी 2021 खां वठी कुदरत फेरो खाधो आहे। हू चए थो मूंखे वरी कीअं था लाहियो भेण, तव्हांखे ख़बर कोन्हे त आउं अहिड़ो आहियां, अहिड़ो आहियां, तव्हांखे ख़बर कोन्हे का? चए ॾाढो हमिलो कयो मुंहिंजा जेके बि आयो, त हमिलो कयऊं कैपिटल हिते, हाणे हुनखे लाहे छॾियो, हाणे इम्पीच था कनि हाणे फलाणो। त इहो वॾो कुदरत जो फेरो थियो आहे, हिकिड़ो वॾो हिस्टोरिकल इवेंट थियो आहे ज़िंदगी में, यानी तव्हांजी लाइफ में जेके इवन 9/11 खां अॻु में पोइ हीअ थियो आहे। हिन खां अॻु में जेके वाक़िया मंगोल जॾहिं आया, की क्रूसेडर्स जॾहिं आया, की जॾहिं अहमद अफ़गाली छा नालो बगाली अलाए कहिड़ो उहो आयो, की फलाणो आयो, त हीअ जेको अहिड़ो इवेंट आहे, फस्ट वर्ल्ड वार, सेकेंड वर्ल्ड वार, हीअ जेको सो अहिड़ो इवेंट आहे वॾो तमामु, जेको यादि रखंदो सॼी ज़िंदगी में, छो जो हीअ काइनात बदिलिजे पई, धरम बरहम पई थिए, इहा बदिल हिन सां, छो जो ॿिया पावर ताक़तूं अचनि पियूं, ऐं इनशा अलाह तुर्की मथे अचे पियो, इस्लामी मुमलिकत मथे अचनि पिया। त हीअ फिरौन चए थो हुनखे तूं भाई तूं वॾेरो थी, किबरिया थी, वॾो कबीर तूं थी, वतकून लकुमुल किबरिया फिल अर्द, धरती ते, जे धरती ते वॾो त आउं आहियां, तूं वरी कीअं थींदे। वमा नहनु लकुमा बिमुमिनीन, ऐं असीं तोखे मञण वारा कोन आहियूं। जीअं ट्रम्प नथो कंहिंखे मञे, तीअं हू फिरौन जेको आहे कंहिंखे कोन थो मञे। वमा नहनु लकुमा, तोखे असीं मञण वारा कोन आहियूं, तूं भले छा बि चओ। वक़ाल फिरौन उतूनी बिकुल्लि साहिरिन अलीम, ऐं फिरौन चयो सभु जादूगर जेके मुंहिंजे मुल्क में आहिनि सभिनी खे आणियो, त हिन सां मुक़ाबिलो कोई वॾो ठग आयो आहे मूसा अलैहिस्सलाम जे नाले, त चए त हीउ वॾो जादूगर आहे, त हिन खां मुंहिंजा जादूगर जेके मुल्क में आहिनि सभिनी खे घुरायो, ऐं हिते हुन सां मुक़ाबिलो थिए। फलम्मा जाअ अस्सहरतु, पोइ जॾहिं उहे जादूगर आया, सहारत हिते प्लूरल में जादूगर जॾहिं आया, क़ाल लहुम मूसा, मूसा अलैहिस्सलाम चयो हुननि खे, अलक़ू मा अंतुम मुल्क़ून। ॿी सूरत में आहे त पहिरीं हुननि पुछियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां, त छा तूं उछलींदे पहिरीं, यानी तूं पंहिंजो जादू ॾेखार या असीं जादू ॾेखारियूं, हुन वीचारनि पुछो, इन करे पुछऊं त इहो अदब कयऊं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो। मुफ़सर चवंदा इन अदब हुननि खे कमु आयो, यानी बेअदब बेमुराद, बा अदब बा मुराद, जादूगर जेके हुआ मिस्र मंझि, उन्हनि अदब कयो मूसा अलैहिस्सलाम जो, चई तूं पुछऊंसि त तूं पहिरीं उछलींदे या असीं उछलियूं जादू पंहिंजो, चए तव्हां ई उछलियो, पोइ जादू हुननि उछलियो पहिरीं, हज़रत मूसा हुनखे इजाज़त ॾिनी, त हुननि अदब कयो मूसा जो, त उहो कमु आयो जो पोइ हिननि खे ईमान अलाह ताला ॾिनो। क़ाल लहुम मूसा अलक़ू मा अंतुम मुल्क़ून, मूसा अलैहिस्सलाम चयो भले तव्हां उछलियो, मूंखे एतिराज़ु कोन्हे। फलम्मा अलक़ौ, पोइ जॾहिं हुननि उछलियो, क़ाल मूसा मा जिअतुम बिसिहिर, जॾहिं उछलियाऊं त मूसा अलैहिस्सलाम हुननि खे चयो त तव्हां जेको आंदो आहे, यानी मा जिअतुम बिसिहिर, उहो जादू आहे, पर मूं जेको आंदो आहे त जादू न आहे, उहो अलाह ताला जो हुकुम आहे। फलम्मा अलक़ौ क़ाल मूसा मा जिअतुम बिहि अस्सिहिर, जादू आहे। इन्नल्लाह सयुब्तिलुहु,
अलाह इन जादूअ खे बातिल कंदो आहे। हीउ लफ़्ज़ आयो इन अलाह सयुब्तिलुहु। हीअ आहे आयत 81 सूरत यूनिस मंझि बातिल करण जे लाइ अलाह जे हुक्म सां बेइज़्नि रब्बि। قال موسى ما جئتم به السحر إن الله سيبطله। माना सिगोई युब्तिलुहु हिनखे बातिल कयो वेंदो अलाह ताला जे हुक्म सां। قال فلما ألقوا قال موسى ما جئتم به السحر إن الله سيبطله إن الله لا يصلح عمل المفسدين। बेशक अलाह ताला फ़साद करण वारनि जो अमल साल नथो करे, सुठो नथो करे, उनखे सक्सेसफुल नथो करे, उन मां फ़ाइदो न थींदो। जेके फ़सादी आहिनि धरती ते ॾिसंदो त नेठि भला यही मकर सही इलाह आली। नेठि जेको ट्रम्प, नेठि जेको अमेरिका हेॾो ज़ुल्म वेठे धरती ते कयूं, नेठि उनखे पंहिंजो जेको चखणो पियो मज़ो जेको ॿियनि खे वेठे चखायईं। 50 साल 70 साल खां असीं ॾिसूं पिया पाकिस्तान जे हर रोज़ु हिकिड़ो बादशाह ॿियो रखियो छॾे, हिकिड़ो बादशाह ॿियो रखियो छॾे, पाकिस्तान ते, अलजाइर ते, फलाणे ते, हमास ते, हिन ते, हुन ते। कंहिं बि मुल्क जा माण्हू हिन खे पसंदि न हुजनि त बसि कढियो छॾे, पंहिंजे हुक्म सां ॿियो विहारे छॾे। हाणे चखणो पियो अथनि ट्रम्प जे मार्फत। अल्हम्दुलिल्लाह त ट्रम्प जेको आहे सो एक्सपोज़ कयो आहे हिननि खे ॻाल्हि खे। इन अल्लाह सयुब्तिलुहु इन अल्लाह ला युस्लिहु अमल मुफ़्सिदीन। फ़साद करण वारो जो अमल कामयाबु नेठि न थींदो। यानी नेठि कॾहिं न कॾहिं धकु हुनखे लॻंदो जीअं हींअर लॻो अथनि। हाणे काइनात मंझि अमेरिका खे सिखणो पवंदो त असांखे छा करणु घुरिजे आईंदे, कहिड़े नमूने सां ॿियनि क़ौमुनि सां असां वर्ताव करियूं जो सुहिणे नमूने सां ज़िंदगी पाण बि गुज़ारियूं, ॿिया बि गुज़ारियूं। पर हिन खे हथियार विकिणणा आहिनि। हीउ मशीनी प्रोग्राम इहो जेको आहे, इहो पेंटागन ऐं इहो कैपिटल, इहो उन्हनि जो जेका पॉलिसी आहे सो क़ाइमु रहंदी थी सघे थो। जेकॾहिं क़ाइमु रहंदी त हिन उतुम उदना अलाह ताला चयो थो तव्हां जेकॾहिं पुछराई ते ईंदव त पोइ आउं बि तव्हांखे उहा ई सज़ा ॾींदुसि जेका हींअर कल्ह मिली अथव, टियों ॾींहुं मिली अथव, जेको अहिड़े नमूने सां थींदो। तव्हां सां ॿियनि ते घणेई ज़ुल्म कयो अथव, हाणे तव्हांखे पंहिंजो मज़ो पाण चखणो पवंदो। एज़ यू सो शल यू रीप। जेको पोखींदो सो लुणंदो नेठि, हिकिड़े ॾींहुं लुणणो पवंदो। ويحق الله الحق بكلماته ऐं हक़ अलाह ताला साबित करे थो पंहिंजे कलमे सां, पंहिंजे लफ़्ज़ सां, पंहिंजे हुक्म सां। वलो करे हल मुजरिमून। जेतोणीकि भले उहा मुजरिमनि खे किराहत लॻे, मुजरिमनि खे ख़राबु लॻे, मुजरिमनि खे ॾमर लॻे, मुजरिमनि खे सुठी न लॻे, त बि अलाह ताला नेठि उनखे कामयाबु कंदो, हक़ खे साबित हक़ कंदो। बातिल जेको आहे सो बातिल थींदो, हक़ जेको आहे सो हक़ थींदो। ويحق الله الحق بكلماته ولو كره المجرمون فما آمن لموسى إلا ذرية من قومه। मूसा अलैहिस्सलाम ते संस ज़ुरियत मंझां, यानी हज़रत इब्राहिम जी ज़ुरियत, बनी इसराइल जी ज़ुरियत, बनी इसराइल जे औलाद मंझां के माण्हू, सभु न, के माण्हू जेके आहिनि से ईमान आंदो मूसा अलैहिस्सलाम ते, पर घणनि न आंदो डप खां, फ़िरौन जे। असां वटि बि ईअं आहे, बादशाह हाकिम जेके आहिनि उनजे डप खां पोइ माण्हू ईमान नथा आणनि ऐं उन ते नथा कनि। छो जो डपु हुनजो मतिलबु जेकॾहिं आउं हीअं कंदुसि पोइ हीअं थींदो मूंसां, अहिड़ी जुठ थींदी मूंसां, मूंखे क़ैद में विझंदा, मूंखे मारींदा, मूंखे ग्वांतानामो में विझंदा, मूंखे अबू ग़रैब में विझंदा, मूंखे हू अफ़गानिस्तान में जेको हो उन में विझंदा, जंग मारे छॾींदा, क़तलु कराए छॾींदा। इन डप खां पोइ माण्हू पधिरो पंहिंजो ईमान नथा कनि। فما آمن لموسى إلا ذرية من قومه على خوف من فرعون وملئهم। हुन जा जेके वॾेरा, हुन जा जेके पेट भरियल आसूदा, हुननि जा जेके ऑफिसर अमलदार, हुननि जे अलाइज़, हुननि जे चए ते हलण वारा जेके आहिनि फ़िरौन जी क़ौम जा,
उनजे डप जे करे, छो जो सभु को जासूस इराक में ईरान मंझि जेके हुआ पीउ पुट ते जासूस हो, पुटु पीउ ते जासूस हो। ईरान मंझि बि ईअं हर को माण्हू ॿिए ते जासूस हो। ऐं पोइ मुसद जेको बनी इसराइल जो जेको आहे उहो बि ईअं आहे, सभु को ॿिए ते जासूस आहे। ऐं हिते बि सभु कंहिं माण्हू ते को न को जासूस पाकिस्तान में बि थिए थो ऐं पंहिंजे सभु कंहिं मुल्क में MI5 MI5 ऐं MI6 जेका ब्रिटिश बरतानिया जी आहे, सभु कंहिं ते जासूस आहे। हुनजो फाइल सभु कंहिंजो खुलियो पियो आहे। हुन फाइल ते लिखिजे पियो सभु को हर रोज़ु त फलाणो माण्हू हिन हीअं कयो, फलाणे माण्हू हीअं चयो। पाकिस्तान में ब्रिटिश एम्पायर जे ज़माने में ईअं हो ऐं हींअर बि ISI सभई 20-22 अलाए घणियूं एजेंसियूं आहिनि पाकिस्तान में। तंहिं करे सभु कंहिं क़ौम जे इहे एजेंसियूं आहिनि उहे लिखनि पियूं सभु कंहिंजे ख़िलाफ़ु। فما آمن لموسى إلا ذرية من قومه على خوف من فرعون وملئهم أن يفتنهم त मता हू फितने में पवनि, मता हुन खां परख में पइजी वञनि, मता हू मुसीबत में पइजी वञनि, जेल में पइजी वञनि, मारिजी वञनि हलिया, इन ख़ौफ़ खां नथी ईमान आंदो। وإن فرعون لعال في الأرض बेशक धरती ते वॾाई कई, आल यानी अला जे माना में मथां कयईं पंहिंजे पाण खे। इन फिरौन अला फिल अर्द, ॿिए हंधि अलाह ताला जो बेशक सूरत क़सस में त बेशक फिरौन जेको अथई पाण खे धरती में वॾो कयो। हिते बि ॿियो साॻियो लफ़्ज़ आहे अला आल फिल अर्द, पाण खे वॾो कयईं। ऐं सभिनी खां मथां आहियां। ट्रम्प जेको आहे सॼो चई बसि अमेरिका सॼी दुनिया खां मथे आहे, एक्सेप्शनल आहे, बसि ॿियो कहिड़ो मुल्क कोन्हे को बुछड़ाईअ में जेकी चङाईअ में, बुछड़ाईअ में अहिड़ो को तव्हांजो मुल्क कोन्हे को। चङाई माण्हुनि मंझि आहे, इंसाननि मंझि आहे, पर तव्हां जेको पेंटागान वारनि जेको मसइलो पैदा धरती खे वेपन्स विकिणो था, माण्हू मारियो था, तव्हांजो एॾी वॾाई अहिड़ी का बि कान्हे क़ौम, एक्सेप्शनली तव्हां बसि अहिड़ा आहियो। त ट्रम्प चयो मूं जहिड़ो कोई कोन्हे को, मूंखां अॻु में जेके प्रेसिडेंट हुआ सभु बेकार हुआ, ऐं जेको आहे सो हींअर हाणे साबित थियो तोखे तो जहिड़ो वाक़ई ॿिए सभिनी कंहिंखे इम्पीच मिली वीचारनि, हुन रिज़ाइन करे छॾी विया निक्सन डप में, चई वञा इम्पीच था कनि, हाणे मूंखे रिज़ाइन थो करियां। ॿियो फलाणो जेको अॻु में को हुयो हिनखे 2 दफ़ा इम्पीच कयो अथऊं, इहो बि हिस्टोरिकल हिकिड़ो फैक्ट थी हलियो। इन जहिड़ो केरु बि कोन्हे, त धरती ते फिरौन खां वॾो केरु कोन हो, त हिन खां ट्रम्प खां वॾो बि कोई कोन को। وإن فرعون لعال في الأرض وإنه لمن المسرفين, ऐं उहो बेशक हद खां लंघंदड़ हो। ऐं हीउ जेको हिन ज़माने में हिन जा सभई जेके आहिनि प्रेसिडेंट उहे बसि अची वेंदा आहिनि पेंटागान जे चए में, पोइ सभिनी सां पुछड़ाई कंदा आहिनि, पर हीउ ख़ुशूसन सभिनी खां हद में लंघे वियो, जो हुन जा पंहिंजा जेके आहिनि से पाण ककी थी पिया, बेज़ार थी पिया हुन वञा, त वञा हाणे सभिनी खे असां त पंहिंजो ॾिठो थो करी, सभई माण्हू असां ते खिलंदा, इन करे हिनखे कढियऊं ज़ोर मस करे, त माना बुछड़ाई जेका आहे पधरो थो करे, मांखे पंहिंजो एक्सपोज़ थो करे असांखे सॼी धरती ते, त अहिड़ा असीं बुछड़ा आहियूं, या बुछड़ाई असांजी एक्सपोज़ थी वेंदी हली। इन करे हाणे हिनखे हाणे 5-6 ॾींहंनि खां पोइ हुनखे कढंदुसि, त पोइ हाणे हुन ते केस बि हलाईंदुसि, ऐं जेके केस हलायूंसि त पोइ हुनजो पेंशनूं बि वयूं, त हुनजो ॿी प्रोटेक्शन जेका थींदी आहे सरकारी तरह सां उहे बि वेंदियूं हलियूं। हाणे सभई कमु थींदा इन पाण एक्सेप्शनल यार सां। मिनल मुसरफ़, इसराफ़ करणु यानी सभु सीन सां, मुसरिफ़ीन माना हद खां लॻंदड़, एतदाल खां लॻंदड़। وقال موسى يا قوم إن كنتم آمنتم بالله فعليه توكلوا إن كنتم مسلمين. हाणे हीउ बि हुकुम असां ते लागू आहे त जेकॾहिं तव्हीं मुस्लमान आहियो त अलाह ताला ते यानी ॾुखे वक़्त ते, सुखे वक़्त ते अलाह ताला ते तवकुल कयो, भरोसो करियो। ऐं पंहिंजो जेकॾहिं मुस्लमान आहियो त ईअं करियो, ईमान वारा आहियो त अलाह ते भरोसो कयो। ॾुखियो वक़्तु बि कटिजी वेंदो, खुटी वेंदो नेठि, ऐं सुठो वक़्तु गुज़री वेंदो हलियो। हीउ जेको ॾुखियाईअ वारो उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा सलाम ते हीअ जेके 20 साल थिया आहिनि उहे तमामु सख़्तु आहे। हिन खां अॻु में बि जेके 100 साल असां ते पाकिस्तान वारनि ते त 70 सालनि खां असां ते मुसीबत हिकिड़ी न त ॿी न त टी न त चोथी न त 5 बीठी आहे। त इहा उहे बि अलाह ताला चए थो तवकल मूं ते कयो, भरोसो मूं ते कयो, नेठि आऊं कंदुसि उहो, ॾिठो छा थियो हिन ज़िया सां, छा थियो फलाणे सां, छा थियो फलाणे सां, छा थींदो अञा जेके जीअरा आहिनि तिन सां, अलाह ताला खे ख़बर आहे।
وقال موسى لقوم إن كنتم آمنتم بالله जेकॾहिं तव्हां ईमान था आणियो अलाह ते माना अथव فعليه توكلوا पोइ तवकल भरोसो वासरो बि उन में रखो इन कुंतुम मुस्लिमीन जेकॾहिं मुस्लमान आहियो हाणे छा था चवनि मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम बनी इसराइल उन वक़्तु चए थी हुनखे फ़क़ालू अलल्लाहि तवक्कलना हू चवंदा असांखे तवकल भरोसो आहे अलाह ताला ते असांजी रब्बना ला तजअलना फितनतन लिलक़ौमि ज़ालिमीन हे असांजा रब असांखे हिन ज़ालिम क़ौम जे फितने में न विझजांइ हाणे ही नजना बिरहमतिक ऐं पंहिंजे रहमत सां असांखे निजात न ॾिजांइ निजात ॾियारजांइ निजात ॾिजांइ मिनल क़ौमिल काफ़िरीन क़ौमिल ज़ालिमीन ऐं क़ौमिल काफ़िरीन ॿई चयईं फ़िरौन जे क़ौम खे ऐं नजना बिरहमतिक पंहिंजे रहमत सां असांखे निजात ॾिजांइ हीअ सॼी सूरत निजात जी सूरत आहे इन करे हिन खे निजात जे लाइ पढ़िजे जंहिं तकलीफ़ हुजे तव्हां खे हीअ सूरत पढ़िजे सूरत अंबिया अलैहिस्सलाम पढ़िजे जंहिंमें निजात आहे जंहिंमें निजात जी सूरत आहे हीअ सूरत यूनस निजात जी सूरत आहे सभु नबी जेके जंहिंजो ज़िक्र आहे से निजात आहे अॻिते जेको यूनस अलैहिस्सलाम जे करीअ जी ॻाल्हि ईंदी उहा बि निजात जी ॻाल्हि आहे ऐं हीअ जेको लफ़्ज़ु आहे रब्बना ला तजअलना फितनतन लिलक़ौमि ज़ालिमीन वनज्जिना बिरहमतिक त इहो क़ौम ज़ालिमीन खां निजात ॾियण जी ला तजअलना फितनतन लिल्लज़ीना ज़लमू वग़ैरह त इहो सूरत सफ़ में बि आहे पंहिंजो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ आहिनि उहे त इन करे अहिड़े क़िस्म सां हीअ हज़रत इब्राहिम जी बि दुआ आहे अहिड़े क़िस्म जी ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी बि दुआ आहे असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हीअ दुआऊं ॿई सेखारियूं वयूं आहिनि त असां हीअ क़ौम जेका आहे सा हीअ दुआऊं घुरे त जीअं निजात मिले ज़ालिमनि जे ज़ुल्म खां रब्बना ला तजअलना फितनतन लिलक़ौमि ज़ालिमीन फ़क़ालू अलल्लाहि तवक्कलना रब्बना ला तजअलना फितनतन लिलक़ौमि ज़ालिमीन वनज्जिना बिरहमतिक मिनल क़ौमिल काफ़िरीन वअौहयना इला मूसा वअख़ीहि मूसा अलैहिस्सलाम ऐं संदसि भाउ हारून अलैहिस्सलाम जो ॻाल्हि लफ़्ज़ आयो अॻु में उनखे असां वही कयोसीं छा हुकुम कयोसीं अन तबव्वा लिक़ौमिकुमा बिमिस्र बुयूतन वजअलू बुयूतकुम क़िबलतम वअक़ीमुस्सलात हाणे हीअ ख़ासि हुकुम आहे जेको असांजे क़ौम हींअर असांखे कमु आयो आहे जेको मूसा अलैहिस्सलाम ते हुकुम आयो त असां वही कयोसीं हुकुम कयोसीं मूसा खे ऐं संदसि भाउ हारून अलैहिस्सलाम खे त बनायो घर ठाहियो अॼो घर पंहिंजे ठाहियो पंहिंजे क़ौम जे लाइ यानी अहिड़ा घर ठाहियो पंहिंजे क़ौम जे लाइ ॿिए मिस्र मंझि बुयूथनि घर वजालू बुयूतकुम क़िबला ऐं पंहिंजे घरनि खे क़िबलो बनायो जेके पंहिंजा घर अथव उन में क़िबलो बनायो निमाज़ पढ़ण जे लाइ सलाद पढ़ण जे लाइ पंहिंजी इबादत करण जे लाइ असांजी वअक़ीमुस्सलात ऐं निमाज़ खे क़ाइमु रखो इन उन ते जेका जहिड़े नमूने जी निमाज़ हुई इबादत हुई ऐं असां हींअर पंहिंजो क़याम आहे असांजो रुकू आहे सजदो आहे पंहिंजो वेहणु आहे बीहणु आहे क़ाइदो आहे पंहिंजो फलाणी आयतूं पढ़ूं था हीअ असां ते ॼण हुकुम आहिनि त असांखे ख़बर आहे पोइ हुननि ते हुकुम जेके हुआ हुननि खे ख़बर हुई जेके बि हुआ वअौहयना इला मूसा वअख़ीहि अन तबव्वा लिक़ौमिकुमा बिमिस्र बुयूतम वजअलू बुयूतकुम क़िबलतम वअक़ीमुस्सलात वबश्शिरिल मुमिनीन ऐं ख़ुशख़बरी ॾिए मोमिननि खे जेके मोमिन आहिनि तन खे ख़ुशख़बरी हुजे त अलाह ताला हुननि जो मददगार थींदो नुसरत ॾींदो ऐं हू कामयाबु थींदा फ़िरौन जी क़ौम खां निजात मिलंदी तव्हांखे पोइ ॾिसूं छा था करियो वक़ाल मूसा रब्बना इन्नक आतैत फ़िरऔन वमलअहू ज़ीनतन वअमवालन फ़िल हयातिद दुनिया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना चए थो या रब तो मूसा पंहिंजे फ़िरौन खे ऐं हुनजे क़ौम खे पैसा ॾोकड़ मिल्कियतूं माल सभु ॾिना आहिनि
ऐं उनजे जेके अमीर आहिनि मलाह जेके उन्हनि जा चौधरी उनजा वॾेरा उनजा मलिक उनजा रईस जेके आहिनि वॾेरा उन्हनि खे सभिनी खे तो पैसा ज़ीनत दीनत न थी सिंगार न अथई उहा माल न अथई उन्हनि खे फिल हयात दुनिया जे हयाती जा रब्बना लियुदिल्लू अन सबीलक सबीलिक त हे रब जो इन करे न अथई न ते रस्ते खां तुंहिंजे खां इहे हटाइनि शयूं हुनजा माल रस्ते खां हटाईंदा हुनजा पुट हुनजे रस्ते खां हुनजो ज़ीनत हुनखे अलाह जे रस्ते खां हटाईंदा त इहा सॼी दुनिया में ईअं आहे ॼण अॼु बि रब्बना तमिस अला अमवालिहिम वशदुद अला कुलूबिहिम पोइ चए थो मुंहिंजा रब मेसारे छॾ हिन खे हिन जा माल जेके आहिनि हुनखे कमु न अचनि हुन बर्बादु थी वञनि वशदुद अला कुलूबिहिम ऐं कल्ब हुननि जा शदीद थी वञनि सख़्तु थी वञनि पथर वांगुरु जो ईमान न आणीनि भले यानी इहा दुआ आहे बद दुआ आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी बनी हुन फिरौन जे क़ौम खे क़ब्तियुनि खे हाणे उहा अथनि अॼु ॾींहं ताईं फलायो मेनो त जीअं ईमान न आणीनि इहा ॼण हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम इन क़ब्तियुनि खे हिन फिरौन जे क़ौम खे बद दुआ कई हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा दुआ न कई आहे फलायो मेनू हत्ता यरउल अज़ाबल अलीम जेसिताईं ईमान न आणीनि जेसिताईं अज़ाब अखियुनि सां न ॾिसनि त अज़ाब ॾिसण खां पोइ जेको आहे सो हुनजो ईमान कमु न ईंदो इहा अॻिते ॻाल्हि थींदी